नाज़रीन, सिंध कॉलेजिस लैब एसोसिएशन ज़िले मलीर के अगवाणनि मोहम्मद कबूल, फैज़, सईद उॼण, जावेद हुसैन, अब्दुल ख़ालिक, आसिफ अकबर ऐं ॿियनि अवामी प्रेस क्लब मलीर में पुरहुजूम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 18 जून 2025 ते सिंध हाई कोर्ट असांजे हक़ में फ़ैसिलो ॾींदे तालीम खाते जे समूरनि लाॻापियल ऑफिसरनि खे हिदायत कई आहे त 3 महीननि में लैब असिस्टेंट्स खे अपग्रेड कयो वञे, पर इन कम ते अञा ताईं अमल न कयो वियो आहे। हिननि चयो त असांखे अदालत सगोरी सिंध हुकूमत ऐं तालीम खाते जे ऑफिसरनि ते एतमाद आहे त 3 महीननि में असांजे मसइले खे अवलेज जी बुनियाद ते हल कयो वेंदो। हिननि चयो त जॾहिं हाई स्कूल जी लैब असिस्टेंट्स खां अलावा पटेवालनि समेत सीनियर क्लर्कनि खे अपग्रेड करे 2 स्केल मां 11 स्केल मां 17 ग्रेड में तरक़ी ॾिनी वई आहे त कॉलेजनि जे पढ़ियल लिखियल लैब असिस्टेंट्स कहिड़ा ॾोह कया आहिनि। हिननि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, अतीफ़ा जलाल टालपुर, सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं तालीम जे सूबाई सरदार अली शाह खे अपील कई आहे त हू अदालत ऐं असां ग़रीब मुलाज़िमनि खे इज़त ॾींदे तालीम खाते ऐं फिनांस खाते खे हिदायतूं कनि त हिननि खे 3 महीननि में असांखे अपग्रेड कनि, पर जेकॾहिं कंहिं ॿ ॿुध नेट कामूरी असांजे क़ानूनी तरक़ियुनि में रुकावट विधी त असां वरी सुप्रीम कोर्ट जो दर खड़काईंदासीं, पर पुरअमन जिदोजहद करण ते मजबूर थी पवंदासीं।